ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, कराची के KESC जे अॻूणे MD शाह हामिद क़त्ल केस जो 28 सालनि खां पोइ फ़ैसिलो। अदालत ॿिनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। अदालत 90 जे अॻूणे सेक्रेटरी इंचार्ज मनहाज काज़ी ऐं महबूब गफ़रानी खे बरी करण जो फ़ैसिलो ॿुधायो। जवाबदार ते 1997 में KESC जे अॻूणे MD शाहिद हामिद खे फायरिंग करे क़त्ल करण जो इल्ज़ाम हुयो। प्रोसिक्यूशन केस में मुलविस जवाबदार सोलत मिर्ज़ा खे 1999 में मौत जी सज़ा ॿुधाई हुई। 2015 में खेसि फाही ॾिनी वई हुई। प्रोसिक्यूशन ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जॻह हिकु दफ़ो ॿीहर दोहिराईंदा हलूं। कराची के KESC जे अॻूणे MD शाहिद हामिद क़त्ल केस जो 28 सालनि खां पोइ फ़ैसिलो। अदालत ॿिनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। अदालत 90 जे अॻूणे सिक्योरिटी इंचार्ज मनहाज काज़ी ऐं महबूब गफ़रान खे बरी करण जो फ़ैसिलो ॿुधायो। जवाबदारनि ते 1997 में KESC जे अॻूणे MD शाहिद हामिद खे फायरिंग करे क़त्ल करण जो इल्ज़ाम हुयो। प्रोसिक्यूशन केस में मुलविस जवाबदार सोलत मिर्ज़ा खे 1999 में मौत जी सज़ा ॿुधाई हुई ऐं 2015 में खेसि फाही ॾिनी वई हुई। प्रोसिक्यूशन सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।